अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। मुंहिंजो दुआऊं मोहबतूं तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। अॼु के प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम, ऐं प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ। सो इन प्रोग्राम में जेको आहे कॉल्स ईंदियूं आहिनि, तव्हांजी कॉल्स शामिलु कंदा आहियूं ऐं कचहरी कंदा आहियूं तव्हां सां, ऐं हलाईंदा आहियूं तव्हांजे पसंदि जा गाना ऐं ॿुधंदा आहियूं तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ में सुठा सुठा सॉन्ग्स। ऐं हिकिड़ो टॉपिक हूंदो आहे जंहिं ते असां ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं अॼु बि सम्झो हिकिड़ो टॉपिक न आहे, पर अॼुकल्ह जेका मां चवंदी आहियां असांजी ज़िंदगी में जेके शयूं थींदियूं आहिनि असां उन ते डिस्कस कंदा आहियूं। सो हिकिड़ो एप्लीकेशन आहिनि, तव्हां उनखे वधीक ॾिसी रहिया हूंदो, टिकटॉक जेको आहे, उहो मां तव्हांखे पुछंदमि त तव्हां उहो यूज़ कंदा आहियो या न आहियो कंदा, या केतिरी क्वांटिटी में यूज़ कंदा आहियो, या तव्हांखे ॾिसणु पसंदि आहे न आहे पसंदि। छो जो इन दुनिया में या इन पूरे होल वर्ल्ड में जेके बि शयूं आयूं आहिनि उहे बेमक़सद न आहियूं। हर हिकु शइ जो को न को मक़सदु हूंदो आहे, पोइ उहो असां इंसाननि ते डिपेंड थो करे त असां उन शइ जो कीअं इस्तेमालु था कयूं, सुठो इस्तेमालु था कयूं या ग़लति इस्तेमालु था कयूं। सो तव्हां जेको आहे असांखे ॿुधायो, छो जो टिकटॉक जा काफ़ी बेनिफिट्स बि आहिनि। जेकॾहिं तव्हां अक्सर ईअं हूंदो हुयो पहिरियां त जंहिंखे पंहिंजो टैलेंट ॾेखारणो हूंदो, जंहिंखे पंहिंजी एक्टिंग ॾेखारणी हूंदी हुई, उहे ऑडिशन्स लाइ ईंदा हुया, इलाही महिनत करणी पवंदी। पर हाणे जेकॾहिं माण्हुनि खे टैलेंट चूज़ करण में जेको आहे इलाही आसानी थी वई आहे। उनजो रीज़न इहो आहे त टिकटॉक में 30 सेकेंड्स में तव्हां हर शइ बयानु था करे छॾियो। तो इन में जेके सुठियूं शयूं जंहिं उन में तव्हांखे जेको बेनिफिट मिलियो आहे उहो तव्हां असां सां गॾु शेयर कंदव। ऐं मां चाहींदमि त इन टॉपिक ते बि तव्हां सभु डिस्कस कयो, छो जो इहा अॼुकल्ह वधीक हलण वारी या वधीक यूज़ कंदड़ शइ आहे। सो इन करे मूं सोचियो त असां अॼु इन ते था डिस्कस कयूं। सो कॉल्स कंदा रहो ऐं पंहिंजी राय असांखे ॾींदा रहो त छा राय आहे तव्हांजी। इन खां अलावा जेको आहे तव्हां जेको आहे नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, ऐं कोशिशि कजो त प्रोग्राम में जॾहिं शामिलु थियो त असांखे सॉन्ग्स ॿुधायो। शाइरी खां थोरो अवॉइड कजो, छो जो शाइरी वरी थोरी सीरियस टॉपिक थी वेंदो आहे। मां बि थोरो संजीदा थी वेंदी आहियां, व्यूअर्स ॾिसंदड़ बि थोरा घणा संजीदा थी वेंदा आहिनि। सो कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, छा हाल अहवाल आहे? अदा ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जा करम आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो भेण? मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई, अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो दुआऊं आहिनि। सो अॼोके प्रोग्राम में तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां टिकटॉक ॾिसंदा आहियो? टिकटॉक? हा जी हा भेण, कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं। ठाहींदा आहियो? जी न, पाण सिर न ठाहियो। कॾहिं न ठाहियो अथव? जी न, कॾहिं न, बिल्कुलु। छो मसरूफ़ हूंदा आहियो पंहिंजी ज़िंदगी में इलाही, या शौक़ु न आहे? बसि इंजीनियरिंग जे माना छा में इलेक्ट्रॉनिक्स में पंहिंजा जेको आहे न कारोबार में असां मसरूफ़ हूंदा आहियूं, इन करे असांखे टाइम न मिलंदी आहे। अच्छा जी, चलो ठीकु आहे। बिल्कुलु इंसानु जेको आहे पंहिंजे कारोबार खे ऐं पंहिंजे कम ते वधीक फोकस करे इहो बेटर हूंदो आहे, जेको असांखे अॻिते हली फ्यूचर में कमु बि ईंदो। सो थैंक यू सो मच। को ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में असांखे ॿुधाइणु चाहींदव? जी हा बिल्कुलु, ॿुधायो। मिठो अंगूरो आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोरो आहे मुंहिंजो जानी। मिठो अनारो आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोरो आहे मुंहिंजो जानी। चंड सितारनि में हू रहंदो आहे, कॾहिं कॾहिं हेठि लहंदो आहे। मिठो अनारो आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोरो आहे मुंहिंजो जानी। भेण नाला खणणु चाहींदुमि। नाला खणो तव्हां। मुंहिंजो प्यारो शागिर्द तुफ़ैल मक्सी जी, ऐं प्यारो भाउ मोहम्मद अनवर जी जी। ऐं कहिड़ो भेण नालो यादि थो अचे। चलो तव्हांजे दिलि में जेको तव्हांजो दोस्त आहे उनखे बि डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त ज़िंदगी में असां एतिरा मसरूफ़ थी विया आहियूं। अॼोको दौरु जेको हली रहियो आहे, वक़्त जी जेका घटिताई आहे, उन वजह सां असांखे पंहिंजे लाइ ई टाइम न मिलंदो आहे त असां पंहिंजी केयर कयूं या पंहिंजे लाइ कुझु शयूं ॾिसूं। सो एॾो मसरूफ़ सॼो सभु शयूं हलनि थियूं। पर मां हिकिड़ी ॻाल्हि इहा ई चवणु चाहींदुमि तव्हांखे त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि असांजी ज़िंदगी में। मां पंहिंजी ॻाल्हि खे वरी कंदमि कंटिन्यू। कॉल आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे? ख़ैर? अदा ठीकु ठाक। कहिड़ी किथां कॉल कई आहे? अदी मां कराची खां थो ॻाल्हायां। चार महीना ॿियो तव्हांखे पहिरें प्रोग्राम में मां ॻाल्हायो, सरबत सिंधी फरमाइश कई। सरमन सिंधी जी जी बिल्कुलु तव्हां फरमाइश कई हुई। सो हींअर असांजे प्रोग्राम में हिकिड़ो टॉपिक आहे, उन ते ॻाल्हाइणु चाहींदो तव्हां? जी जी ॿुधायो। त टॉपिक इहो आहे टिकटॉक तव्हां ॾिसंदा आहियो?
न मां ॾिठो न आहे, मां त पहिरीं शुरूआत तव्हांजे प्रोग्राम हुनजी कई आहे, वरी हींअर कई आहे। अच्छा ओके ओके, अदा को गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां? हा बिल्कुलु ॿुधायो। ओ यार अङण ईंदे जद मुंह ते कफन हूंदो, तुंहिंजा जुदाई अचो दुख तुंहिंजा जुदाई अचो, कद मूं सां दफ़न थींदो, पोइ यार अङण ईंदे, पोइ यार अङण ईंदे जद मुंह ते कफन हूंदो, हर यार के सार संदे मुंहिंजो ॻाल्हि कंहिंखां पुछंदे, अची अखियुनि सां ॾिसंदे, अची अखियुनि सां ॾिसंदे, उजड़ियल ई चमन हूंदो, पोइ यार अङण ईंदे। ठीक है जी। वाह जी वाह, जबरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? सरमन सिंधी के। सरमन सिंधी के डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो इहो ई असांजो कॉलर। अच्छा, कुझु कॉलर अहिड़ा बि आहिनि वीचारा जंहिंखे न आहे ख़बर, छो जो ज़्यादातर मां चवंदी आहियां त असांजे प्रोग्राम खे इंटीरियर सिंध में बि ॾिठो वेंदो आहे, सो उते शायदि माण्हुनि जो यूज़ेज घटि आहे, पर जेकॾहिं हिते कराची जी ॻाल्हि कई वञे, इलाही सॼा मुंहिंजा कॉलर्स कराची जा बि आहिनि, सो इन करे मूं इहो टॉपिक प्रोग्राम में रखियो ताकी जेके यूज़ कंदा आहिनि उन्हनि खां पुछां त उहो इन जो यूज़ कीअं पिया कनि। सो कॉल आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अदी चालो अदी खुश आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे? अदी मां मोहम्मद अनवर मक्सी ॻाल्हायां थो, जलमक्सी खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हा जी बिल्कुलु ख़ैर आहे। प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा जी, इहो तव्हां जेको आहे टिकटॉक वारी ॻाल्हि कयो आहे। हा बिल्कुलु। अदी टिकटॉक असां ठाहींदा न आहियूं, वरल जेको आहे टिकटॉक असां ॾिसंदा आहियूं, माना टच मोबाइल में ॾिसंदा आहियो तव्हां? हा जी ॾिसंदा आहियूं। पसंदि आहे तव्हांखे टिकटॉक जेके माण्हू ठाहींदा आहिनि? बिल्कुलु VIP आहे। VIP आहे? सो कॾहिं तव्हांजो शौक़ु न थियो ठाहिण जो? अदी असां हाणे कम में लॻा पिया हूंदा, कमु कंदा आहियूं, असांखे त टाइम ई न मिलंदी आहे, असांखे सॼो ॾींहुं असांखे दुकान ते गौर हूंदो त छा ठाहियूं। हा सही 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 सही। पोइ ॾिसण जो टाइम त मिली वेंदो आहे न तव्हांखे। जी अदी। ओके जी। अच्छा, को गानो ॿुधाइणु चाहींदा तव्हां? हा जी, तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो। जहिड़ो चओ त तव्हांखे ॿुधायो। जहिड़ो तव्हांखे यादि आहे या तव्हांजी सिलेक्शन जेका सभिनीनि खां वधीक तव्हांखे पसंदि आहे उहो ॿुधायो। अॻियो मां दोस्त जा नाला खणूं या तव्हांखे ॿुधायां गानो? हा, पहिरियां तव्हां गानो ॿुधायो, पोइ उहो गानो तव्हां पंहिंजे दोस्तनि खे डेडिकेट करे छॾिजो जंहिंखे तव्हां शामिल करणु था चाहियो। दिल में जा मालिक वो अल्लाह मुझे यार जी पारत थई, यार जी पारत थई, वो अल्लाह मुझो प्यार जी पारत थई, दिल में जा मालिक वो अल्लाह मुझे यार जी पारत थई। वाह जी वाह। डेडिकेट करणु चाहींदो जिन दोस्तनि जा तव्हां नाला पिया खणो, उहो खणो हाणे। मोहम्मद अयूब मक्सी जी। ओस्मान मक्सी। अच्छा। तोफेल मक्सी। हाँ। तो शबीर खान मक्सी। अच्छा। दोदा खान मक्सी। ठीक है जी, सभिनीनि मक्सीस के डेडिकेट कयो। सो थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त जेको आहे सो ॾिसंदा त आहिनि, उन्हनि खे पसंदि आहे पर यूज़ न कंदा आहिनि छो जो उन्हनि वटि टाइम न हूंदो, उन्हनि जो कमु वग़ैरह अहिड़ो आहे जंहिंजी वजह सां उहे। सो मां इहो ई पई चवां त काफ़ी असांजा अहिड़ा कॉलर्स आहिनि जेके असांखे चवंदा आहिनि जेके यूज़ बि कंदा आहिनि त इन ते थोरो ॻाल्हायूं असांजे करे। त इन करे जेके यूज़ न कंदा आहिनि उहो को मसइलो न आहे, गानो ॿुधाए सघनि था असांखे, प्रोग्राम में शामिल थी सघनि था। डोंट यू वरी, जेकॾहिं तव्हां सोचींदा आहियो त असां त टिकटॉक न आहियूं यूज़ कंदा, पोइ असां छा ॻाल्हाईंदासीं, त तव्हां असांखे गानो ॿुधाए सघो था। मां उहो ई चवणु चाहींदमि त मतिलबु पूरे हुन में वर्ल्ड में 50% माण्हू 70% माण्हू यूज़ कंदा, 30% नथा कनि, त शायदि असांजा कॉलर 30% मां ई आहिनि। सो कॉल आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। शिफ़ा, कीअं आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। प्रोग्राम में तव्हांखे शिफ़ा वेलकम था चऊं। कीअं गुज़रिया तव्हांजा इहे जेके वीकेंड्स हुया, सैटरडे एंड संडे? जी, सैटरडे संडे तव्हांजा कीअं गुज़रिया? तव्हां घुमणु फिरणु विया हुयो या माइटनि ॾे विया हुयो या तव्हां ॾे कोई मिलणु आयो, छो जो ऑफ डेज़ हूंदा आहिनि न इहे ॿई?
असां घुमण बि न वियासीं ऑफ डे हुयो सॼो। अच्छा, कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो तव्हां? मां 2 में पढ़ंदी आहियां। 2 में पढ़ंदा आहियो, वाह ज़बरदस्त। पोइ हींअर को तव्हां असांखे जेका तव्हांखे पोइट्री यादि हुजे ज़बरदस्त गानो, उहो तव्हां असांखे ॿुधाईंदो? जी गानो ॿुधाईंदो असांखे तव्हां? जी ॿुधायो। जिंदियां गल्लां है करांगे ना लेके अख नाले अख नू मिला के दिल दियां गल्लां। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। सो सॉन्ग्स ॿुधणु तव्हांखे पसंदि आहे शिफ़ा? जी सॉन्ग्स ॿुधणु तव्हांखे पसंदि आहे? जी छो जो जेको तव्हां गानो असांखे ॿुधायो न, ज़बरदस्त गानो हुयो। सो डेडिकेट करणु चाहींदो शिफ़ा तव्हां कंहिंखे गानो? मम्मा खे। मामा खे? चलो ठीकु आहे, तव्हां असांखे एॾो ख़ूबसूरत गानो ॿुधायो आहे, इन गाने जी वजह सां असां तव्हांखे गिफ्ट सेंड कंदासीं, ठीकु आहे? थैंक यू। यू आर मोस्ट वेलकम, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहा हुई असांजी तमामु ख़ूबसूरत तमामु प्यारी कॉलर शिफ़ा। प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू, टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां ॾिसो ऐं असां वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में चवंदा तव्हांखे भलीकार गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तमामु बहितरीनु सॉन्ग हुयो ऐं माशाल्लाह लिरिक्स सुठी हुनजी, यकीनन तव्हां इंजॉय कई हूंदो। सो अॼोके प्रोग्राम में तव्हां असांखे ॿुधाईंदा यूज़ कंदा आहियो तव्हां टिकटॉक या न? सो व्यूअर्स, टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद। अॼोके प्रोग्राम में छा करिणो आहे, तव्हांखे ॿुधाइणो आहे त तव्हां टिकटॉक केतिरो इस्तेमालु कंदा आहियो। ऐं अक्सर माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके इस्तेमालु करे बि चवंदा आहिनि असां न आहियूं इस्तेमालु कंदा। सो टिकटॉक यूज़ करणु कोई बुरी ॻाल्हि न आहे, तव्हां फ्री टाइम में सुठो टिकटॉक कॾहिं कॾहिं ठाहे सघो था, इन सां तव्हांजो माइंड फ्रेश थींदो आहे। ऐं जेको आहे सो कॉल आहे। अस्सलामु अलैकुम। दीदार महांगा थी विया, सिंगार महांगा थी विया। अच्छा, दीदार महांगा थी विया, सिंगार महांगा थी विया, मिलण जो को बहानो नाहे, यार महांगा थी विया। सिमार सनावला गोपांग कंबर खां। माशाल्लाह जी, कीअं आहियो सनावला? ठीकु ठाक आहियो तव्हां? अल्लाह साईं जी महिरबानी, अल्लाह साईं जा एहसान, ठीकु ठाक आहियूं। गुड, वेरी गुड। ईअं ई ठीकु ठाक हुजो ऐं ख़ुशबाश हुजो ऐं प्रोग्राम में ईअं ई कॉल करे करे ज़बरदस्त ज़बरदस्त पंहिंजी एंट्री ॾींदा रहो। सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे सनावला, उहो तव्हां ॿुधो आहे, छा आहे? जी जी ज़रूर ॿुधो आहे, टिकटॉक टॉपिक आहे। जी जी बिल्कुलु। त आउं त टिकटॉक यूज़ कंदो आहियां, पर माना घटि मतिलबु ठाहींदा आहियो तव्हां पंहिंजी टिकटॉक? जी 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 आउं ठाहींदो आहियां, पर सुठो आहे टिकटॉक, मां त चवंदुसि सुठो आहे न। मतिलबु माण्हू जॾहिं थोरो डिप्रेशन में हूंदो आहे या थोरो परेशान हूंदो आहे त उते हुनखे ॾिसंदो या ठाहींदो त थोरो रिलैक्स थी वेंदो आहे, ईअं आहे? हा, पर ठाहिजे इख़लाक़ी जे दायरे में ठाहिजे, इज़त सां ठाहिजे, इहो बहितर आहे। ऐं मौला अली अलैहिस्सलाम जा कोल या नॉलेज वारो ठाहिजे त बहितर आहे। हा बिल्कुलु। अच्छा, तव्हांजा फॉलोअर्स घणा आहिनि टिकटॉक ते? मां हाली अञा नओं स्टार्ट कयो आहे इन साल इस्तेमालु कयो तव्हां? हा, ऐं सॉन्ग ॿुधाईंदुमि तव्हांखे। हा ॿुधायो ॿुधायो। मालिक तुंहिंजी दुनिया में ईअं भला छो थींदो वा, प्यार जंहिंसां थी वेंदो वा, ओ बेवफा सूर उहो ॾेई वेंदो वा। अल्लाह वाइदा करण वारा, कसम खणण वारा थी था वञनि बेवफा। ओ मालिक तुंहिंजी दुनिया में ईअं भला छो थींदो आहे, प्यार जंहिंसां थी वेंदो आहे, सूर निभागो ॾेई वेंदो आहे। वाह जी वाह, तव्हांखे सूर कंहिं ॾिना आहिनि सनावला? पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो, तव्हां एॾा सुठा इंसान आहियो, कंहिं ॾिना तव्हांखे सूर? हाणे सूर जंहिं बि ॾिना आहिनि ख़ुशि हुजे। ख़ुशि हुजे? वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। आबाद हुजे, मुंहिंजूं दुआऊं ऐं डेडिकेट कंदुसि। डेडिकेट कयो, बिल्कुलु डेडिकेट कंदुसि। मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां ॾिसे थो, ऐं गुलरेज़ चांडियो ऐं न्याज़ हुसैन जाबरी, मुंहिंजो बाबा बि ॾिसे थो तव्हांजो प्रोग्राम, एजाज़ हुसैन गोपांग। ठीकु आहे जी, थैंक यू सो मच। उनखे मुंहिंजो सलाम ॾिजो खोड़ सारा। ॾिसूं था, ॾाढो पंहिंजे सॼी फैमिली सां ॾिसंदो आहियां, ॾाढो सुठो लॻंदो आहे। थैंक यू सो मच सनावला, तव्हां पाण ॾाढा सुठा आहिनि, करे तव्हांखे असांजो प्रोग्राम बि वणंदो आहे। वॾी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग।
सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर गोपांग सनाउल्ला माशाल्लाह तमामु सुठा असांजा कॉलर आहिनि रेगुलर कॉलर बि आहिनि ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि प्रोग्राम में शामिल थी करे सो हींअर वरी कॉल आहे असां सां ॾिसो था त कहिड़ा आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 मोहम्मद हकीम थो ॻाल्हायां हा अदा कीअं आहियो ठीकु ठाक आहियो हा साईं तव्हां कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ख़ुशि मतारो ॾोर जी तव्हां कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा कहिड़ा ख़ुशि मतारो ॾोर हा सफ़ा सफ़ा ख़ुशि लॻी पई आहे तव्हांजी दुआऊं आहिनि जेतर तव्हां कॉल कंदा रहंदो तेतर मां ख़ुशि ई ख़ुशि हूंदमि सो हींअर तव्हां जी जी हेलो हा जी असां तव्हांजो नंबर लॻायूं था तव्हां नंबर कोन पिया खणो असां 12 बजे ताईं 1 बजे ताईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं नारे जानी मां पिया ॻाल्हायूं थैंक यू सो मच वॾा मौज जो तव्हां प्रोग्राम असांजो ॾिसंदा आहियो पर ॻाल्हि इहा आहे त जीअं प्रोग्राम शुरू थींदो आहे न त कॉल्स ईंदियूं रहंदियूं त तव्हांजो नंबर इंगेज बि ईंदो हूंदो तव्हांजी कॉल तॾहिं न लॻी सघंदी हूंदी पर मां डायरेक्टर साहिबु हाणे सम्झी विया आहिनि तव्हांजी कॉल पहिरियां खणंदा ठीकु आहे अॼु असां नंबर लॻायो 1.5 कलाक 2 कलाक असांखे थी विया सुठी ॻाल्हि आहे हींअर तव्हांजी फाइनली मोहम्मद हकीम बरियार पियो ॻाल्हायां नारे जानी मां वाह जी वाह ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत नालो आहे तव्हांजो प्रोग्राम में तव्हां शामिल थी विया तव्हांखे वेलकम बि चऊं था को ख़ूबसूरत गानो तव्हां ॿुधाईंदा असांखे गानो तव्हांखे ॿुधाईंदा मुंहिंजो भाउ आहे लतीफ़ बरियार हा ऐं कारो बरियार अच्छा सातिक बरियार वाह वाह अल्लू मुंहिंजो भाउ आहे छा ॻाल्हि आहे अल्लू मुंहिंजो इन जी फरमाइश करे छॾिजो कलाक में हिकिड़ो आउं तव्हांखे ॿुधायां थो सही ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो मुंहिंजे जानीअ जी मूंखे ख़बर न हुई मुंहिंजे देस वरी सम्झी वियो तूं सम्झी दोई जब दोस्त तई सभु खिलंदा जॾहिं यादि कंदासीं तोखे प्रोग्राम पंहिंजो ॾिसंदा आहियो तव्हां यादि कंदा आहियो मूंखे जॾहिं कोरे भॼी ॻाल्हि ॿुधायां ओहो हा ज़बरदस्त वाह छा ॻाल्हि आहे तव्हांजे गाने जी एॾो ख़ूबसूरत गानो डेडिकेट कंदो कंहिंखे हीउ मुंहिंजो भाउ था ॻाल्हाइजो हिकिड़ो मिंट ॿियो ठीकु आहे अस्सलाम वालेकुम सलाम अदा कीअं आहियो ठीकु ठाक आहियो दुआ लॻी पई आहे तूं ॿुधा मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई आहियां प्रोग्राम में तव्हांखे बि वेलकम था चऊं कुझु गानो वानो ॿुधाईंदो अच्छा जी इहे असांजा तमामु सुठा कॉलर हुया माशाल्लाह 1.5 कलाक खां कॉल बि कनि पिया ऐं 1 बजे ताईं प्रोग्राम ॾिसंदा आहिनि सो मां पंहिंजे उन्हनि कॉलर्स खे जंहिंजी कॉल न लॻी सघंदी आहे उन्हनि खे चवणु चाहींदमि त नंबर इंगेज वेंदो तव्हां ट्राए कंदा रहंदा कयो केॾी महिल बि तव्हांजी कॉल लॻी वेंदी सो कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा कहिड़ी किथां वली मोहम्मद अदी खुशदार खां थो ॻाल्हायां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो ख़ैर आहे शुक्र अल्लाह जो तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हां को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो जी गानो नथो ॿुधायां ॿुधायो नथो अचे जी न शेरो शाइरी ईंदी आहे तव्हांखे जी न अच्छा चलो सही आहे थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया ऐं थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर जंहिंखे न पोइट्री पई अचे न कंहिंखे गानो पियो अचे सो को मसइलो न आहे ऐं प्रोग्राम तव्हां ॾिसंदा रहो तव्हांखे प्रोग्राम जे एंड ताईं इलाही अहिड़ा कॉलर्स मिलंदा जेके डिफरेंट गाना असांखे ॻाए ॿुधाईंदा ऐं प्रोग्राम में बि असां कुझु गाना प्ले कंदा आहियूं उहो ॾिसी करे तव्हां जेको आहे यादि कजो वरी जॾहिं नेक्स्ट टाइम कॉल कयो त ज़रूरु असांखे ॿुधायो नो प्रॉब्लम तव्हां वटि इलाही सॼा ऑप्शन्स आहिनि मुंहिंजे प्रोग्राम में हर ऑप्शन तव्हांखे दस्तियाबु मिलंदो सो हींअर जेको आहे ब्रेक ओके जी व्यूअर्स प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू पर टाइम थी वियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मतिलबु ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइव वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद सो प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं असां ऐं अॼु जो टॉपिक जेको आहे उहो तव्हां असांखे ॿुधाईंदो त
टिकटॉक तव्हां ठाहींदा आहियो या नयो ठाहींदा ऐं टिकटॉक हिकु अहिड़ो एप्लीकेशन आहे जेको सभिनीनि खां वधीक यूज़ कंदड़ हींअर आहे काफ़ी माण्हू हिनखे यूज़ बि कनि था ऐं काफ़ी माण्हुनि खे इहो सुठो बि लॻंदो आहे ऐं हिननि इलाही माण्हुनि खां हिननि मां बेनिफिट्स बि मिलिया आहिनि उहे ईअं जो सो असांखे जेको आहे तव्हां ॿुधाईंदा त तव्हां ठाहींदा आहियो या नयो ठाहींदा ऐं हिन खां अलावा जेको आहे तव्हां ख़ूबसूरत गाना बि असांखे ॿुधाए सघो था ऐं इनशाला वरी सुभाणे प्रोग्राम में जेको टॉपिक रखंदासीं उन में बि तव्हां सभु शामिलु थिजो ऐं कॉल आहे प्रोग्राम में ॾिसो था त केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम, कैसी हैं नीलम? मैं ठीक ठाक हूँ फिरोज़ा, आप कैसी हैं? अल्लाह का शुक्र है, मैं ठीक हूँ और माशाल्लाह आज आप बहुत प्यारी लग रही हैं। थैंक यू सो मच Cute सी लग फिरोज़ा, रही हैं। थैंक यू सो वेरी मच। अच्छा फिरोज़ा, आज जो हमारे प्रोग्राम में टॉपिक है वो आपने सुना है? जी, टिकटॉक का। जी बिल्कुल, क्या कहना चाहेंगी? मैं असल में नीलम टिकटॉक यूज नहीं करती। नहीं यूज़ करती? ये नहीं यूज नहीं करती। देखती भी नहीं हो किसी का? नहीं देखती भी नहीं हूँ। क्यों? बस ऐसे ही इतना थोड़ा बस ये होता है कि थोड़ा बिजी रहती हूँ घर में काम में और फिर थोड़ा बहुत रात को चेक कर लेती हूँ अपना व्हाट्सएप और फेसबुक। अच्छा। और कुकिंग का शौक है तो रेसिपीज वगैरह देख लेती हूँ, इसलिए ना टिकटॉक यूज नहीं करती ना ही देखती हूँ। अच्छा चलो ठीक है जी, कोई खूबसूरत सा गाना अपनी आवाज़ में आप सुनाना चाहेंगी या? गाना भी सुनाऊंगी आज, बहुत अरसे बाद एक पोइट्री भी सुनाऊंगी, फिर सॉन्ग सुनाऊंगी चलो ठीक है जी, परमिशन है तो। हाँ 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 बिल्कुल बिल्कुल सुनाइए। शिकवा तेरी यादों से इस तरह किया हमने, वाह, हंसते हंसते दिल को रुला दिया हमने। ओ माय गॉड। एक लम्हा दिया तूने जीने के लिए और उसमें जिंदगी को बिता दिया हमने। वाह। एक सफ़े पे लिखी तेरी याद की दास्तान, अच्छा। दूसरा हिस्सा खाली ही जला दिया हमने। वाह वाह। किस बात की माजरत चाहते हैं वो, उस बात को सुनते ही भुला दिया हमने। ओ माय गॉड। वो क्यों नहीं आते हमारे पास दोस्त, जिनकी राहों में पलकों को बिछा दिया हमने। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त। सांगी सलोनी सी महबूबा, तेरी चूड़ियां शरंग करके जाने कैसी याद दिलाई। हाय हाय करे सब लड़के, सांगली सलोनी सी महबूबा, तेरी चूड़ियां शरंग करके। अमेरिका के नाचा पान के, हम तो हैं दीवाने मुल्तान के। जामनी होत सराय की बोली, और कानों में रस टपके। सांगली सलोनी सी महबूबा, तेरी चूड़ियां शरंग करके। वाह, जबरदस्त जबरदस्त। अफरोज़ा, डेडिकेट करना चाहेंगी किसी को? अच्छा जी, कॉल डिस्कनेक्ट थी विया। व्यूअर्स, प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू टाइम ते हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदा। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। गानो तव्हां ॿुधो शला गुल जवाज़ में, तमामु बहितरीनु गानो हुयो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनी इंजॉय बि कयो हूंदो। तव्हां बि असांखे इन तरीक़े जा ख़ूबसूरत गाना ॿुधाए सघो था पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में। हर इंसान जी आवाज़ ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं हर इंसान जेको आहे सुठो ई ॻाईंदो आहे। सो कॉल आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। भेण छा हाल आहे? नीलम, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अलाह पाक जा एहसान घणा थोरा मालिक जा। तव्हां ॿुधायो, तव्हांजी तबियत सही आहे? ठीकु आहियो? माशाल्लाह, ख़ुशि पिया नज़र अचो। माशाल्लाह। हा बिल्कुलु जी बिल्कुलु, तव्हां सभिनीनि कॉलर्स जी इहा महिरबानी आहे जो माशाल्लाह कॉल कंदा आहियो सभु ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां तव्हां सां मुंहिंजी कचहरी थींदी आहे, तॾहिं मां पाण ख़ुशि थी वेंदी आहियां। बिल्कुलु जी। नूर अहमद मारफाणी पियो ॻाल्हायां, सचलकोट कराची खां। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे जेको आहे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था अचूं। सो असांजे प्रोग्राम में जेको आहे सो अॼोको टॉपिक इहो आहे त टिकटॉक अॼुकल्ह तव्हां ॿुधी रहिया हूंदो।
जी अदी मूं हींअर घर पहुतो आहियां हींअर ॿुधो आहे मूं पोइ तव्हां कुझु चवणु चाहियो पिया हाँ त इहो तव्हां इस्तेमालु कंदा आहियो या इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो इन एप्लीकेशन जे बारे में? कहिड़ी अदी कहिड़ी इहो एप्लीकेशन आहे जेको टिकटॉक हलंदो रहंदो आहे, जीअं व्हाट्सएप हूंदो आहे, यूट्यूब हूंदो आहे, इंस्टाग्राम हूंदो आहे, इन ई टाइप जेको एप्लीकेशन आहे टिकटॉक? ख़ैर सभु सुठियूं शयूं आहिनि माण्हू यूज़ करे थो इहे माशाल्लाह इंसान खे अॻिते खणी थियूं अचनि पियूं इन्हनि ते ई माण्हू खोड़ सारा कामयाब नज़र था अचनि ऐं ही त सुठियूं शयूं आहिनि कुझु हिन दौर खे बिगाड़ियो बि आहे कुझु बहितर बि आहिनि वाह जी वाह ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां पंहिंजो राय शामिलु कयो प्रोग्राम में वॾी महिरबानी को गानो पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत ॿुधाइणु चाहींदो तव्हां? जी बिल्कुलु ॿुधायो। इहा आस अंदर में यार थम इहा आस अंदर में यार थम तूं भर में हुजी तो सा प्यार कयां इहा आस अंदर में यार थम इहा आस अंदर में यार थम सॼी उमिरि तोखे महिमान कयां कर हिकु हिकु पूरो अरमान कयां सिर साह तो तां कुर्बान कयां तुझो दम दम पे दीदार कयां तूं भर में हुजी तो सां प्यार कयां इहा आस अंदर में यार थम इहा आस अंदर में यार थम वाह जी वाह छा ॻाईंदा आहियो माशाल्लाह तव्हां ऐं तव्हांजी जेका सॉन्ग में सिलेक्शन आहे उहा बि तमामु बहितरीनु आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु अंदाज़ में तव्हां ॻायो डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? जी अदी पूरी सिंधवासियुनि खे ठीकु आहे जी थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहे असांजा कॉलर जंहिं असांखे तमामु ख़ूबसूरत गानो ॿुधायो यकीननि तव्हां सभिनीनि खे बि पसंदि आयो हूंदो सो हींअर असां तव्हांखे जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत ॿियो बि गानो ॿुधाइण वारा आहियूं सो तव्हां बि इंजॉय कयो ऐं असां सो व्यूअर्स गानो तव्हां ॿुधो यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदो इंजॉय कयो हूंदो अहमद मुग़ल जी आवाज़ में हुयो ऐं लास्ट कॉलर जेके असां सां गॾु शामिलु हुया प्रोग्राम में तमामु सुठो उन्हनि ॻाल्हायो ऐं मां बि तव्हां सभिनीनि खे इहो ई चवणु चाहींदमि त जॾहिं का बि शइ हिन दुनिया में ईंदी आहे उहा बेमक़सद न आहे हूंदी हर शइ जो को मक़सदु हूंदो आहे सो उहे माण्हू जेके इन्हनि शयुनि खे फज़ूल ऐं बेकार सम्झंदा आहिनि त मां उन्हनि खे इहो ई चवणु चाहींदमि त जेकॾहिं उहा शइ तव्हां खां पुॼे नथी या तव्हां नथा करे सघो त उनखे फज़ूल न चवंदा कयो कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू वदी नीलम कीअं आहियो ठीक ठाक आहियो अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हांजूं दुआऊं आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मीर मोहम्मद मुग़ैरी फ्रॉम दुबई खां कॉल कई आहे जी अदी सलाम ॾींदो आहे तव्हां सुञाणे वेंदा आहियो अदी एग्ज़ैक्टली मां सुञाणे वेंदी आहियां तव्हां मुंहिंजा रेगुलर कॉलर बि आहियो इन करे बि मां सुञाणे वेंदी आहियां सो कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो दुबई जा हाल अहवाल कीअं लॻा पिया आहिनि अदी दुबई जा हाल तमामु ज़बरदस्त कोयड़ो अदी छा ॻाल्हि ॿुधायां ॻाल्हि पुछा करण जी न आहे वॾो कोयड़ो थींदो अदी तक़रीबन 12-1 बजे कोयड़ो लही वेंदो पाकिस्तान 2 या 1 अच्छा 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 वाह वाह ज़बरदस्त पोइ तव्हां इंजॉय कयो था इहे सियारा छो जो मां त सम्झंदी आहियां त इहो ख़ूबसूरत मौसम आहे सियारनि जो ॾाढो ख़ूबसूरत मौसम आहे अदी पर नुक़सान बि आहे गाॾी वग़ैरह जे करे हिन को बच कंदा आहियूं देर निकिरंदा आहियूं बिल्कुलु जी इहो आहे ऐं इन में तव्हांखे मां बि इहो ई चवंदमि त वधीक ख़्यालु रखंदा कयो छो जो इहा इलाही ख़तरनाक फोग हूंदी आहे जो न अॻियां कुझु नज़र ईंदो आहे न पोयां जेकी गाॾियूं ईंदियूं आहिनि उहे बि सम्झ न आहिनि ईंदियूं ॾाढो मुश्किल हूंदो आहे ट्रैवलिंग करणु हिन टाइम ते सो ख़्यालु रखंदा कयो तव्हां बि पंहिंजो इलाही ऐं कोशिशि कंदा कयो त जंहिं टाइम ते हिन जी मिक़दार वधीक आहे उन टाइम ते तव्हां न निकिरंदा कयो जी जी अदी ड्राइवर न आहियां घर में कमु कंदो आहियां जेको ड्राइवर न आहियां हा हा मतिलबु हूअं बि मतिलबु निकिरणु थींदो आहे न हर इंसान जो ॿाहिरि जी जी बिल्कुलु अदी टॉपिक तमामु ज़बरदस्त रखियो आहे टिकटॉक जे बारे में मां इहो ई चवणु चाहींदा ठाहिण वारा काफ़ी ठाहींदा आहिनि पर मुंहिंजी दिलचस्पी न आहे हिते टिकटॉक सां जेको आहे असां कमकार में घणो मसरूफ़ हुन बाक़ी व्हाट्सएप में असां घणो टाइम ॾींदा आहियूं अदी उन में छो टाइम वधीक ॾींदा आहियो तव्हां ओके जी
वॾी महिरबानी अवांजी मीर मोहम्मद मुगैरी साहब तव्हां कॉल कई ॿीहर असांखे कॉल करे सघो था छो जो प्रोग्राम में टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटा था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइव प्रोग्राम में एक भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद सो लास्ट कॉलर जेके हुया उन्हनि जो चवणु हुयो त असां व्हाट्सएप वधीक यूज़ कंदा आहियूं त बिल्कुलु व्हाट्सएप तव्हां यूज़ कंदा आहियो ऐं मां चवंदी आहियां त सोशल मीडिया यूज़ कयो एक्टिव रहो उन में इन सां इहो हूंदो आहे त हर शइ जो उन में मतिलबु तव्हां ॾिसी सघो था जंहिं बि तव्हां अगरि कोई बिज़नेस था कयो उहे शयूं तव्हां उन हवाले सां उन सां रिलेटेड शयूं ॾिसी सघो था अगरि तव्हां कुझु बि कयो था त सोशल मीडिया तव्हांजे लाइ जेको आहे सो इलाही फ़ाइदेमंद हूंदो उहो यूज़ कंदा कयो उन सां गॾु गॾु पंहिंजी स्टडी बि कंटिन्यू रखो मां इहो न चवंदमि त तव्हां उन में ई घिरिया रहो या उहो ई कंदा रहो पर छा आहे त इहे सभु शयूं असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट आहिनि इन्हनि सभिनीनि शयुनि खे असांखे ॾिसणो आहे उन हिसाब सां असांखे हलणो आहे असांखे कंहिंखे पोइते न आहे रहणो ईअं न त तव्हां पंहिंजी स्टडी पढ़ाई फैमिली खे टाइम ॾियणु सभु शयूं छॾे करे तव्हां इन्हनि शयुनि ते हलिया वियो इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं फैमिलीज़ खे टाइम बि ॾियो इन खां अलावा जेको आहे सो तव्हां पंहिंजी स्टडी बि कंप्लीट कयो ऐं तव्हां पंहिंजी इबादत बि कंदा रहो ऐं इन खां अलावा जेको आहे तव्हां इहे सभु शयूं बि यूज़ कंदा आहियो इन सां इहो हूंदो आहे त दुनिया में जेको थी रहियो आहे छा थी रहियो आहे छो थी रहियो सभु तव्हांखे ख़बर पवंदी रहंदी आहे कॾहिं बि कुझु बि अहिड़ो थी वञे कुझु अहिड़ो कोई बि प्रॉब्लम या कोई बि अहिड़ी शइ त तव्हांखे उनखे सम्झ अचे त छा आहे छा न आहे इलाही नॉलेज जूं शयूं बि उन्हनि में हूंदियूं आहिनि जेकॾहिं तव्हां ग़लति शयुनि खां हटी करे ॻाल्हि कंदव त उन में तव्हांजे फ़ाइदेमंद इलाही शयूं उन में मौजूदु हूंदियूं आहिनि इलाही अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पहिरियां न आहिनि ॾिठल हूंदियूं पर असां फर्स्ट टाइम ॾिसंदा आहियूं ऐं ईअं न थिए जो असां उते बि न ॾिसूं त पोइ उहो असां कॾहिं ॾिसूं ई न कॾहिं असांखां को पुछे या कुझु हो त असां चऊं त न असांखे न आहे ख़बर हमेशह इंसान खे हर जॻह ते हर शइ ते एक्टिव रहणु खपे इहे सभु शयूं असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट आहिनि सो कॉल जेको आहे असांजे शो जो पार्ट आहे त मां उन्हनि खे बि शामिलु कंदमि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा कहिड़े किथां जी अदी परवेज़ लाखेर थो ॻाल्हायां जामशोरे मां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो बिल्कुलु दुआऊं तव्हांजो तव्हां ॿुधायो अदी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हां सुठे कॉलर्स जूं दुआऊं आहिनि ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अॼु को टॉपिक जेको असां प्रोग्राम में रखियो आहे तव्हां ॿुधो आहे अदी टॉपिक ते असां नथा ॻाल्हाए सघूं असां मोबाइल यूज़ ई न आहियूं कंदा मोबाइल यूज़ न कंदा आहियो तव्हां जी जी असां कीबोर्ड वॾी मोबाइल यूज़ न आहियूं कंदा अच्छा 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 चलो ठीकु आहे बाक़ी तव्हांखे ॿ लाइनूं ॿुधाईंदासीं छो त असांजी फील्ड इहा आहे मौसीक़ी हा ॿुधायो जी मां पाण हिन फील्ड में आहियां कहिड़ी फील्ड में मौसीक़ी में अच्छा सिंगिंग में ओके जी ओके ॿुधायो हेलो हुन सां बि हर वफ़ा करे ॾिस बि हुन सां बि हर वफ़ा करे ॾिस बि पाण सां हिकु दगा करे ॾिस बि हुन सां बि हर वफ़ा करे ॾिस बि जी अदी वाह जी वाह ज़बरदस्त माशाल्लाह सो तव्हां सिंगर आहियो जी जी अच्छा तव्हांजी अकेडमी बि आहे पंहिंजी जी अदी अकेडमी आहे तव्हांजी पंहिंजी जी जी आहे ऐं सभु मुंहिंजो उस्ताद आहे यासीन अली भुट्टो लाड़काणे में अच्छा तव्हां सेखारींदा आहियो जी अदी तव्हां बि सेखारींदा आहियो न सेखारींदा न आहियूं अदा असां पाण शागिर्द आहियूं अञा महिनत कयूं पिया थैंक यू सो मच अदा प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया ऐं थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो इहो हुया असांजा कॉलर जंहिं असांखे गानो ॿुधायो शहनीला अली जो सो हींअर जेको आहे तव्हां सभु मां चवंदी रहंदी आहियां त जेतिरा बि कॉलर्स शामिलु थियो तव्हां कोशिशि कंदा कयो टॉपिक ते बि ॻाल्हायो ऐं जेको आहे सो गाना वाना बि असांखे ॿुधायो ऐं इहो इनशाला वरी जेको सुभाणे हाज़िर थींदासीं तमामु सुठो को टॉपिक खणी शामिलु थींदासीं प्रोग्राम में ताकी जेको आहे तव्हां सभिनीनि जो हूंदो आहे त न असांखे टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे हो त पोइ तव्हांजी बि पूरी कंदासीं असां विश सो वरी कॉल आहे प्रोग्राम में शामिलु था कयूं हलो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम बाजी कीअं आहियो मां पई ॻाल्हायां शहनीला जी जी शुमाइला पई ॻाल्हायां हिन जॻह शुमाइला कीअं आहियो शुमाइला ठीकु ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह बाजी तव्हां कीअं आहियो
मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। शुमाइला टिकटॉक यूज़ कंदा आहियो तव्हां? नो, ये ना फेसबुक ना कुछ भी, मतलब मां अहिड़ी यूज़ न आहियां कंदी। बसि फ़ोन कंदी आहियां वक़्त से, जीअं कंहिंखे कॉल करणी पइजी वई, मैसेज करिणो पियो, बसि ईअं। जीअं तव्हांजो प्रोग्राम हले त मोबाइल यूज़ करे वरिती, बसि ईअं। अच्छा अच्छा अच्छा, वरना तव्हां फ़ोन यूज़ न कंदा आहियो? न, एतिरो न कंदा आहियूं असां। ओके जी, ओके ओके। अच्छा, को गानो शहनीला जे कॾहिं शुमाइला तव्हां ॿुधाइणु चाहियो था? जी ज़रूरु। चांद की रात में वेही सिंधु मथा मुर्गी मुंह के लिकाइण गज़ब थी वियो गल गिराटी ॾेई कुझ कन में चई गल गिराटी ॾेई कुझ कन में चई ज़ोरी मूंखे खिलाइण गज़ब थी वियो चांद की रात में। वाह जी वाह, जबरदस्त। जो घटाई अजरो से में तो गॾु मरण ऐं जीअण जो वाइदो कयो जे विसारे छॾे त शाबस हुजे जे विसारे छॾे त शाबस हुजे तुंहिंजो वाइदो भुलाइण गज़ब थी वियो चांद की रात में। जी वाह वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। ऐं जेको आहे सो डेडिकेट करणु चाहींदी शुमाइला? बसि डेडिकेट तव्हांखे कंदमि ऐं मुंहिंजे सभु सिस्टर तव्हांखे सलाम पई चवनि, शेनीला, शकीला, शर्मिला ऐं नंढड़ो मुंहिंजो ब्रदर आहे सभु नंढड़ो गुलाम रज़ा, उहो तव्हांखे सलाम पिया चवनि। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच शुमाइला, तव्हां प्रोग्राम में शामिल थियूं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहा हुई असांजी तमामु सुठी कॉलर। सो हींअर टाइम थी वियो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां ॿुधो ऐं असां ॿुधंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चयो त भलीकार अर्शद महमूद जो गानो ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं इहे सॼा गाना हलिया हुया असांजे न्यू ईयर जेको स्पेशल शो कयोसीं, यकीनन उहो बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असां तमामु बहितरीनु कोशिशि कई त तव्हांखे जेको आहे एंटरटेन कयूं ऐं तव्हां थिया बि हूंदो, छो जो तमामु सुठा सुठा रागी आयल हुया हुन ॾींहुं। ऐं अॼु जे ॾींहं जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त अॼु जे ॾींहं में हिन प्रोग्राम में हिकिड़ी कॉल आई आहे, उन्हनि सां था ॻाल्हायूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कहिड़ा आहिनि? ख़ुशि बख़ैर आहे भेण? अदा ठीकु ठाक। केरु किथां कॉल कई आहे? अदी सजाद ॻाल्हायां थो कराची मां। सजाद, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैर आहे, अल्लाह जो शुक्र आहे। भेण तव्हां ॿुधायो तबीअत ठीकु आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजो दुआऊं आहिनि ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टिकटॉक यूज़ कंदा आहियो तव्हां? अदी टिकटॉक यूज़ न आहियूं कंदा, पर जेके यूज़ कंदा आहिनि ऐं तक़रीबन जेको नओं टैलेंट अचे थो उहो तक़रीबन टिकटॉक मां ई अचे थो। नओं टैलेंट टिकटॉक मां अचे थो? जी बाक़ाइदा, मतिलबु जेके माण्हू टिकटॉक ठाहिनि था, टिकटॉक जे ज़रिए मां पंहिंजी टैलेंट ज़ाहिर कनि था, त मुंहिंजे ख़्याल में त सही आहे। हा पर कंहिं हद जे दायरे में माण्हू रही मतिलबु इस्तेमालु करे टिकटॉक खे। बिल्कुलु सही था चओ तव्हां। तव्हांजो कॾहिं शौक़ु थियो आहे, छो जो हुन में तव्हां ॾिसंदा हूंदो त माण्हू एॾा फेमस था थियनि, त सो तव्हांजो कॾहिं दिलि कयो आहे त असां बि जेको आहे टिकटॉक यूज़ कयूं? अदी बिल्कुलु दिलि त चवंदी आहे टिकटॉक यूज़ करण जो, पर मसइलो इहो आहे जो असांजो वरी टाइमिंग कहिड़ी आहे, असां प्राइवेट कंपनी में जॉब कंदा आहियूं, त एतिरो टाइम न हूंदो आहे असांखे यूज़ करण जो बि। हा बिल्कुलु सही था चओ। सो को गानो पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो असांखे ख़ूबसूरत? हा जी बिल्कुलु, गानो ॿुधाइणु चाहींदुमि मां। ॿुधायो। सिलो सिक जो सिलो सिक जो सिलो सिक जो दिनो थी जफ़ा मूंखे सिलो सिक जो दिनो थी जफ़ा मूंखे पोइ बि संग दिलि मुंहिंजी दुआ तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾिसे तूं ओ सुहिणा ॾुखियो ॾींहुं न ॾिसे सिलो सिक जो ॾिनो थी जफ़ा मूंखे सिलो सिक जो ॾिनो थी जफ़ा मूंखे पोइ बि संग दिलि मुंहिंजी दुआ तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾिसे तूं ओ सुहिणा ॾुखियो ॾींहुं न ॾिसे सिलो सिक जो
छल हुयो माण्हुनि मूंखे छो थो ॾे दिलि इनखे असांजो वेसा हुयो तुंहिंजो पूरो चाह हुयो कहिड़ी ख़बर तूं अहिड़ो थींदे पंहिंजे सिर एॾा सूरत ॾींदे इहो दुख जो मिठा मूंखे इहो दुख जो मिठा मूंखे पोइ बि संग दिल मुंहिंजी दुआ तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾिसे तूं ओ सुहिणा ॾुखियो ॾींहुं न ॾिसे सिलो सिक जो वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह कमाल करे छॾियो तव्हां तमामु बहितरीनु गानो असांखे ॿुधायो डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे बस अॼु पूरे सिंध वारनि खे डेडिकेट कंदुमि ऐं तव्हांखे डेडिकेट कंदुमि तव्हांजी टीम खे डेडिकेट कंदुमि भेण ओके जी डेडिकेट कयोसि थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त नओं टैलेंट जेको ज़ाहिर थी रहियो आहे उहो थी रहियो आहे टिकटॉक जे थ्रू त बिल्कुलु ईअं बि आहे त अॻे ईअं हूंदो त माण्हू जेके हूंदा हुया कमु कंदा हूंदा हुया हिन फील्ड में त उहे ई हूंदा हुया न्यू टैलेंट्स खे शायदि चांस न मिलंदो हुयो या उन्हनि वटि अहिड़ा मौक़ा न हूंदा हुया या उन्हनि जी एतिरी रेफरेंस न हूंदी हुई जंहिंजी वजह सां उहे अॻियां न थी सघंदा हुया त हाणे जेको आहे इहो आहे त टिकटॉक यूज़ करे माण्हू जेको आहे पंहिंजो टैलेंट पंहिंजो एक्ट करे ॾेखारींदा आहिनि पोइ उहे माण्हू सिलेक्ट थियनि था ऐं कमु बि कनि था सो इनशाला वरी सुभाणे हाज़िर थींदासीं अहिड़े टॉपिक सां जंहिं ते ॻाल्हाईंदासीं ज़िंदगी जे बारे में ई उहो असांजो टॉपिक हूंदो तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़